नूरी आबाद में गैरकानूनी या नकली भाण जे कारखाने से एग्रीकल्चर ज़िले जामशोरी एडिशनल डायरेक्टर मोहम्मद ओस्मान जागीरानी ऐं संदसि टीम पुलिस जी कार्रवाई खां पोइ नकली भाण यूरिया जे कारखाने में 600 खां मथे ॿोरियूं हथ कयूं आयूं आहिनि। नकली भाण जेको केतिरी टाइम खां हिकु वीरान ऐं बंदि पियल कारखाने में ठाहियो वेंदो हो। ज़राअत खाते जे कामोरनि ॿुधायो त नकली भाण बाबति खेनि इतला मिलियो, जंहिं बैदि हिननि कारखाने ते छापो आयो। हितां खां सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैर मयारी ऐं नकली भाण जो विकिरो कयो वेंदो हो, जंहिं सबबि सालियानो सिंध जे आबादकारनि खे लखें रुपए जो नुक़सानु थी रहियो हो। हिननि चयो त नकली भाण जे हिन कुदे कारोबार में मलूस समूरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं मथां केस दाख़िल कया वेंदा। शमस पालारी, इबरत न्यूज़, नूरी आबाद।